नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदासीं। पीर जो ॻोठ में सिम नाला न ठहियल हुजण जे करे पाणी ख़राब थी रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हिन हवाले सां असां सां गॾु वीडियो लाइन ते मौजूदु आहे नौमान अली। जी नौमान अली, कहिड़ा तफ़सीलात अवाम खे आगाह कजो। जीअं त पीर जे ॻोठ में सिम नालनि जो आज़ार हुजण करे हिते बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। उन खां अलावा हितां जो पाणी बि ख़राब थी रहियो आहे। इन बाबति हितां जे रहवासियुनि सां खां वीचार वठंदासीं त हुननि जो छा चवणु। तव्हांजो सिम नाले बाबति छा चवणु आहे? असां ई नाक आहे, सॼो पाड़े में पाणी बीठो आहे, ॿार बच्चा अचनि वञनि था, को तिरकी थो पए, को किरी थो पए, इन जो छा थींदो? पाणी हितां जो सही आहे? पाणी हितां जो कुझु ख़राबु आहे, कुझु सही आहे। कंहिं पाड़े जो सही आहे, कंहिंजो ख़राबु आहे। अच्छा, हाणे तव्हां छा था चवणु चाहियो हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां? हीअ लटिजे त हिन में भलाई आहे असांजी। सर मींहुं वसे थो, माना हिकु ॾींहुं छॾे वेॾे एतिरी गप थी वञे हिते जो माना मायूं वीचारियूं लॻनि थियूं आज़ार में आहिनि, पाड़े वारा सभई। अच्छा, कंहिंखे चवरायो आहे, दरख़्वास्त वग़ैरह ॾिनी आहे हिन बाबति? दरख़्वास्त सर इलाही ॾिनियूं आहिनि। अच्छा, कोई अमल नथो थिए। छा चवणु आहे हिन सिम नाले जे हवाले सां? भाऊ ये सिम नाले ॾाढी बीमारी पकड़ी छॾी अथई। घर में कंहिंजो बि पाणी मिठो न आहे, सभिनी जो खारो पाणी आहे। 5 मिंटनि खां पोइ पाणी बि ॻाढ़ो थो थिए, जेको पीए थो पेट में सूरु। सॼो घर हेपाटाइटिस जो वरितो पियो आहे सभिनी जो। जेके बि घर वारा आहिनि सभई बीमार। कंहिं चूंडियल नुमाइंदे खे दरख़्वास्त ॾिनी आहे हिन बाबति? दरख़्वास्त ॾेई थकिजी पई, पर का दां फ़रियाद न थी आहे हिन महिल ताईं। अच्छा अच्छा, असां इहो ई चवणु आहे त तक़रीबन हिन सिम नालीअ खे असां नंढड़ा आहियूं, तक़रीबन हीअ स्पेस आहे असांजी, तक़रीबन 3-4 साल जा हुयासीं। हीअ सिम एतिरी ॾिसंदा था अचूं ऐं इन जे करे असां वॾी प्रोपेगेंडा हलाई आहे। तक़रीबन सियासी लीडरनि सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु थी वियो, ॿिया 3 सोशल वर्कर्स थी विया, उन्हनि सां ॻाल्हाइणु। अच्छा, पर कंहिं बि क़िस्म जो माना हिन जो रद्द अमल नथो निकिरे त हिनखे मुस्तक़िल तौरु ख़तमु कयो वञे, मुकमल तौरु, त जीअं असांजे जीअं कुझु न कुझु आसान थिए। अच्छा, हाणे तव्हां चूंडियल नुमाइंदनि हितां जन खे कहिड़ी अपील था करणु चाहियो MP चेयरमैन खां? बसि असां उन्हनि खां इहा ई अपील था कयूं त हिन अज़ाब मां असांजी जान छुटाए, त जीअं असांजी जेके बीमारियूं पैदा थियूं नए क़िस्म जूं उन्हनि मां असांजी जान। नाज़रीन, पीर ॻोठ वासियुनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणो त हिते न को ड्रेनेज जो सिस्टम आहे, न को सफ़ाई जो सिस्टम आहे। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे केतिरियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हुन ते को बि अमल न थियो आहे। हाणे असां मथी लेवल डिस्ट्रिक्ट लेवल जे ऑफिसरनि ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असांखे सिम नालो ठाराए ॾिनो वञे, त जीअं असीं बीमारियुनि खां बची सघूं। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।